नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदालूं। खैबर में खेबरानी पुलिस जी अहम कार्रवाई शुरू। खेबरानी पुलिस के मंशात खिलाफ खुफिया इतला मिलण सबब खेबरानी पुलिस नाकाबंदी करे ॾिनी। मंशात खणी वींदड़ जवाबदार मौला बशरफ मोलू सोलंगी वेठल ॻोठ मियो सोलंगी के 210 मेन पुड़ी अदद सूदो गिरफ्तार करे चालान करे छॾियो। खेबरानी SHO जो चवणु आहे त खेबरानी थाणे जे हद में चोरी वारदात ऐं मंशात अहिड़ियूं बीमारियूं पकड़ियल आहिनि, इन्हनि ते जल्द ज़ाब्तो आंदो वेंदो। वधीक चई त खेबर में चोरियुनि जूं वारदातूं बंदियूं थी पियो वञनि। जंहिं बि मालिक जी चोरी थिए त फौरन थाणे ते इतला करे त पुलिस बर वक्त पंहिंजो किरदार अदा करे सघे। बाक़ी चोरी थियण खां पोइ मालिक घणा कलाक गुज़रण खां पोइ थाणे ते ईंदा त शिकायत कंदा त चोरी थी वई आहे, पोइ असां लाइ सवाल जे मथां सवाल कंदा। SHO खेबरानी जो चवणु आहे त खेबर ऐं उन जे आस पास मंशात जुआ या चोरियुनि जा अहिड़ा इतला बर वक्त खेबरानी पुलिस खे ॾींदा त जीअं पुलिस बर वक्त कार्रवाई करे सघे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।